हाणे गुजारत बणिजी वियो आहे त जॾहिं बुशरा बीबी खे 14 साल सज़ा आई आहे संदसि वर सां गॾु त ऐं हू पहुती बि अडियाला जेल त भई मूंखे जेल में रखो त उनखे छो बनी ॻाल्हि खणी विया ऐं उन छो रखियो। अॼु मूं अख़बारनि में पढ़ियो त प्राइम मिनिस्टर इंटीरियर मिनिस्टर इहे त तरदीदूं कनि असांजो फ़ैसिलो ई कोन्हे। जी हा, यानी सिविलियन हुकूमत जो त फ़ैसिलो कोन्हे। वज़ीर आज़म ऐं वज़ीर दाख़िला चवनि पिया हिननि जी का मिंथ मेड़ या डील हुजे हा त इहो बयानु जेको आहे बुशरा बीबी मुबैना तौर ते जेको बयानु जो साम्हूं आयो आहे त भई आउं त न पई वञणु चाहियां, मूंखे त चऊं त तव्हां वञो बनी ॻाल्हाए पोइ ओचितो मूंखे उते हू करे छॾियऊं, सब जेल करार ॾिनो आहे। क्वेश्चन इहो आहे त हिकिड़े माण्हू खे पोइ छो रखियो वियो। हाणे अगरि बुशरा बीबी जे हिन मुबैना बयान खे सच मञी वठूं जंहिंमें हू चए थी त मूंसां इस्टेब्लिशमेंट राब्तो कयो हो पर असां को डील न कई हुननि सां, त पोइ सुवाल इहो पैदा थी वेंदो त उहो इस्टेब्लिशमेंट जेका डील ऑफर करे रही या ॻाल्हियुनि जी आछ करे रही त उन नुक़्ता छा हुआ। मिसाल अगरि पाण हिकिड़े मफ़रूज़े ते ॻाल्हायूं, इहो ज़रूरी न आहे त सही हुजे त इस्टेब्लिशमेंट राब्तो बि कयो या न कयो, मूंखे त नथो लॻे, लेकिन चलो हिकिड़े सेकेंड लाइ मञूं त जेको मोहतरमा चवनि पियूं बुशरा साहिबा उहो सच आहे। असां भाई साहब ख़बर में क्लेम कनि था त का हिकिड़ी सुनवाई ते ब्लैक टिल्टेड गाॾी हुई जंहिंमें बुशरा बीबी खे अधु कलाक लाइ वठी वियो, मुलाक़ात लाइ वठी वियो। ठीकु आहे, त हाणे हुनमें शुनवाई त छो वठी ईंदा की बुशरा बीबी त आज़ादु हुई हिन खां पहिरीं हुन सां किथे ॿाहिरि मिली वठनि हा। बहरहाल अंसार अब्बासी साहिब जी ख़बर हूंदी, मूंखे ख़बर न आहे हुनजी। ऐं सिर्फ़ु ॻाल्हि पियो कयां चलो मञी वठूं त जेको हू दावा या क्लेम कनि पियूं बुशरा साहिबा त हुन सां इस्टेब्लिशमेंट डी, त पाण सोचूं त उहो जेको मुजवज़ा डील हूंदी उहो छा हूंदी। त मूंखे अलाए छो ॿियो छा डील थी सघे थी। ज़ाहिर पावर जी डील नथी थी सघे, PTI ते हथ हल्को थियण जी डील नथी थी सघे, इहे सभु डीलूं नथियूं थी सघनि। त मूंखे उहो ई सम्झ में अचे थो जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी नवाज़ शरीफ़ ताईं जेका हिकिड़ी ऑफर थींदी आहे, भुट्टो साहिब खे बि ऑफर थी हुई त मुल्क छॾे हलिया वञो। पोइ भुट्टो साहिबु न वियो त पोइ भुट्टो साहिब खे फाई अची वई। ख़ैर मियां नवाज़ शरीफ़ साहिबु ॿई चकर हलियो वियो। हिकिड़ो त पहिरीं बि हलियो वियो मुशर्रफ साहिब जे ज़माने में, पोइ जान बची तो लाखो पाए वारी ॻाल्हि कयूं त वरी बाजवा साहिब वारे दौर में यानी इमरान ख़ान वारे दौर में बि हलियो वियो। हाणे हिन खे बि ऑफर त इहा ई थी हूंदी त ठीकु आहे तव्हांखे छॾियूं था, तव्हां ॿाहिरि हलिया वञो। हाणे ॿाहिरि हलिया वञो सां ॿ ॻाल्हियूं थियनि हा। हिकु अगरि ईअं ऑफर हुई त हिकिड़ो त जेको नवाज़ शरीफ़ साहिब सां जेको थियो जीअं थियो उहो साॻियो कमु वरी इमरान ख़ान सां क़ासिम जे अब्बा सां बि थी वञे हा। त नवाज़ लीग वारनि जे हाथ छंडो अचे हा त हू चवंदो भाग गया, भगोड़ा था, फलाण था, त चए थो ख़ुदि बि भाग गया। लेकिन बहरहाल ख़ान अगरि ॿाहिरि मुल्क खां वेठो हूंदो त अॼु जे सोशल मीडिया जे ज़माने में गोड़ घमसान त जाम करे पियो सघे। लेकिन लंडन वारो ॿाहिरि वेठो आहे, कराची वारो, ईअं न आहे तव्हां ग्राउंड सां अगरि टुटी पओ था त हुनजा पंहिंजा नुक़सानात बि आहिनि। लेकिन बहरहाल इहो पाण हिकिड़ी मफ़रूज़े ते ॻाल्हायूं पिया, अहिड़ी का ऑफर को साबिती सां त साम्हूं कोन्हे। त पोइ $1 मिलियन जो सवाल इहो पैदा थिए थो त बुशरा साहिबा जे बयान जे ई वठिजे त हुन या इमरान ख़ान जेको चए पियो त असां का डील न पिया कयूं, त पोइ मोहतरमा खे इहा सहूलियत छो ॾिनी वई आहे। आख़िर बुशरा बीबी ते एॾो हल्को रखण जी छा ज़रूरत आहे त हुनखे बनी ॻाल्हि में जेको आहे पाण चवनि था त न आहे डील। असां जॾहिं पाण हू धणी चवनि पिया त असांजी डील न आहे त पोइ हथ हल्को केरु पियो रखे। अच्छा सिविलियन हुकूमत त मना पई करे, हिकिड़ी धुर मना पई करे, बाक़ी जेको रहिजी वियो पाण सम्झो उन्हनि पाण मुरादो सरकारी कुवतनि इहा महिरबानी छो कई आहे। इहो अञा ताईं मूं त कल्ह बि चयो त मूंखे इहो सम्झ खां ॿाहिरि आहे। अॼु ख़ान चए थो त हिन जे पोयां को मैलिफाइड यानी को बदनीयती आहे हुनखे मोहतरमा खे हुते बनी ॻाल्हि में रखण जे पोयां।